अक्सर करे जिस्म जा केतिरा ई हिस्सा ओचितो कारा थी वेंदा आहिनि, जिन मां ॻिची सभ खां वधीक मुतासिर थींदी आहे ऐं औरतुनि खे इन ॻाल्हि जी तमामु घणी शिकायत रहे थी। ॻिचीअ जो कारो थियणु आम तौर ते मेरठ सम्झियो वेंदो आहे, जॾहिं त इहो तासुर ग़लति आहे। अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त इहा हालत कहिड़ी बीमारीअ ॾांहुं इशारो कंदी आहे। एकैंथोसिस निग्रिकेंस हिकु डर्माटोलॉजिकल हालत आहे जेका आम तौर ते जिस्म जे उन्हनि हिस्सनि खे मुतासिर करे थी जिन में तह, वकड़ या घुंज पवंदा हुजनि, जहिड़ोकि ॻिची, कछ, ॼंघुनि जो विच ऐं छातीअ जे हेठां वारो हिसो। अहिड़ी सूरतहाल जे केतिरनि ई सबबनि मां हिकु सबबु शुगर जो मर्ज़ बि हूंदो आहे। एकैंथोसिस निग्रिकेंस ऐं शुगर जे विच में इंसुलिन जी मज़ाहमत जो लाॻापो आहे। इंसुलिन लबलबे जे ज़रिए तयारु थींदड़ हिकु हार्मोन आहे जेको रत में मिठाण जी सतह खे मुनज़िम करण में मदद करे थो। शुगर, ख़ासि तौर ते टाइप 2 शुगर में जिस्म जा सेल इंसुलिन जे असरनि ख़िलाफ़ मुक़ाबले में अची वेंदा आहिनि, जंहिंजे करे जिस्म में मिठाण जो मिक़दार वधी वेंदो आहे। ब्लड शुगर में वाध जे रद्देअमल तौर ते लबलबो वधीक इंसुलिन पैदा कंदो आहे। चमड़ी जे सेलनि ते इंसुलिन जहिड़ा ग्रोथ फैक्टर रिसेप्टर्स बि मौजूदु हूंदा आहिनि। इंसुलिन ख़िलाफ़ मज़ाहमत जे करे चमड़ी जे तहनि ते उन जा असर वाज़िह थियण लॻंदा आहिनि, जंहिंजे करे चमड़ी कारी थी वेंदी आहे। जेकॾहिं तव्हां या तव्हांजो को बि ॼातल सुञातल एकैंथोसिस निग्रिकेंस सां मुंहुं ॾिए थो, ख़ासि करे उनखे ॿियूं अलामतूं जहिड़ोकि घणी उञ लॻण, घड़ी घड़ी पेशाब जो अचणु, वज़न में घणी लाथ या शुगर जे ख़ानदानी तारीख़, त उनखे ज़रूरी तौर ते शुगर टेस्ट कराइणु घुर्जे। जेकॾहिं एकैंथोसिस निग्रिकेंस इंसुलिन मज़ाहमत जे या ज़ियाबतीस जे करे थिए थो त रत में मिठाण जी सतह खे घटाइणु ज़रूरी आहे। अहिड़ी सूरतहाल में तव्हांखे मुतवाज़िन खुराक, बाक़ाइदा तौर इलाज ऐं वर्ज़िश खे पंहिंजी रूटीन बणाइणु घुर्जे। कुझु औरतुनि में अहिड़ी अलामतुनि खे घटाइण लाइ दवाउनि जी ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे शुगर जो मर्ज़ आहे त तव्हांखे डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे, जेको तव्हांखे शुगर जी सतह खे कंट्रोल करण में मदद करण लाइ दवाउनि या इंसुलिन जी तजवीज़ करे सघे थो। कॾहिं कॾहिं वरी चमड़ीअ जो माहिर मुतासिर थियल हिसे खे बहितर करण लाइ कहिड़े बि क़िस्म जूं दवाऊं ॾेई सघे थो, जिन में रेटिनाइड्स या अल्फा हाइड्रोक्सी एसिड जहिड़नि जुज़नि ते ॿधल क्रीमूं शामिल थी सघनि थियूं। तंहिं हूंदे बि इहो नोट करणु ज़रूरी आहे त इहो रुगो कॉस्मेटिक बहितरीअ ताईं महदूद आहे, पर बीमारीअ जो बुनियादी इलाज नथो समझी सघिजे। जेकॾहिं घणो वज़न इंसुलिन ख़िलाफ़ मज़ाहमत जे करे आहे त सेहतमंद खाद खुराक ऐं बाक़ाइदा जिस्मानी सरगर्मी ज़रिए वज़न घटाइण सां इंसुलिन जी हसासियत खे बहितर बणाइण में मदद मिली सघे थी ऐं इम्कानी तौर ते एकैंथोसिस निग्रिकेंस में घटिताई करे सघिजे थी। पर इहो त वाज़िह आहे त इहा का मेरठ नाहे हूंदी, उन करे तव्हांखे नज़र अंदाज़ करण बदिरां उनखे संजीदा वठी पंहिंजो मुआइनो ज़रूर कराइणु घुर्जे।